अस्सलाम वालेकुम। सच पे तो मूंखे अॼु ॻाल्हि सम्झ में न आई आहे। जीअं त मां पहुतुसि साईं जिन सां मूं ज़िक्र कयो त साईं मखदूम साहिब जी जेका तुरबत आहे पंहिंजे लेखे मूं ठाराई हुआ। उते ईअं त 3 तुरबतूं हुयूं, उन 3 तुरबतुनि खे ई ठारायोसीं, चौथी त ज़ाहिर ई कान रही। पर जे मथे टई ठही तयारु थी पलस्तर थी त कुदरती हेठां चौथी ज़ाहिर थी। उन ॾींहुं कारीगरनि खे चयईंसीं त इहा चौथी ठाही सघे। पर अॼु वरी दुख ॾाढो पहुतो त साईं ॿुधायो त उहा तुरबत तव्हां ठाही ई कान। जेकी ठाहियो अथव उहे साईं जन जो औलाद आहे। तॾहिं ठही करे साईं अब्दुल्ला शाह बादशाह गंबत वारा उहे आया कंहिं महफ़िल में वेठासीं त उन्हनि साईं जन ॻाल्हि कई त हिते तव्हांजे मोहरे जे वेझो को बुज़ुर्ग आहे जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु मुबारक ॾिनो। उन खां पोइ हुन हथु पंहिंजो सॼी उमिरि बंदि करे रखियो। कंहिं दोस्तनि नालो खयो साईं जो। पर अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी, साईं जन चयो त बुक आई त पर गचेराई आहे। पर गचेराई जे हिसाब सां बि मूंखे पंहिंजे वॾड़नि जे तरफ़ां इहा जेका कपिड़े जी ॿधण वारी ॻाल्हि आहे इहा मुंहिंजी ॿुधल आहे पंहिंजे वालदेन। अॼु ही प्रोग्राम जेको साईं कयो आहे सची त चवंदो साईं आहे पहिरियां त ॻोठ सुधार संगत सिगा ऐं ॻोठ सुधार संगत। यकीन करे अहिड़नि हालातुनि में जॾहिं ॻोठ असांजा वीरान था ॾिसूं त चऊं था हींअर असांखे सख़्तु ज़रूरत आहे इन ॻोठ सुधार संगत। उहे ओताकू उहे आबाद हुजनि। असांजा नौजवान सम्झो हींअर अलाए कहिड़नि सभु को लॻो पिया मोबाइल में, सभु कम विसरी विया, दुनिया विसरी वई आहे। सम्झा त साईं जन जेतिरो लिखियो आहे साईं ते या अॼु जेको मवाद साईं साहिल साहिबु ॿुधायो आहे साईं ॿुधायो आहे, इहा असांजे नाले जो इज़ाफ़ो थियो आहे। असीं बि पाण खे नाहिल ई सम्झूं त एतिरो साईं असांजे ॻोठ जो वेझो हेॾे वॾे पाए जो माण्हू आहे जेको मखदूम खोड़नि वारनि लाइ एॾी जंग खां पोइ वरी उहो लिखे। मखदूम साहिब में वियाऊं त उते हिकिड़ो शोकेस कयल अथव जंहिंमें इहे तबरक कयल अथव। उहो बि जॾहिं उते साईं जन वटि वियो त असां उते पहुतासीं त उते माण्हुनि असांखे ॿुधायो तव्हां चप्पल ॿाहिरि लाहे। तीसरा पागारो जॾहिं ईंदो आहे त उहो चप्पल ॿाहिरि लाहींदो। साईं जो बंगलो इहो आहे। पोइ वरी साईं जन आया, पोइ साईं जन 12 महीने ज़ियारत कराईंदा आहिनि हिते बि। उहा वरी वॾो पेती वियो आहे खोले साईं जन सभु असांखे ॾेखारियो। मूं साईं जन खे चयो त इहे असां जहिड़ा हुजत जा ॿिया बि ईंदा हूंदा जेके जिलाबिया पेती खुलंदी हूंदी, वरी हुनखे तबारक तव्हां ॾेखारींदा हूंदो। बहितर छो न आहे अहिड़ी नमूने हिकिड़ी सेटिंग लॻी पई हुजे जो मथां ई माण्हू हुआ ॾिसे हथु लाइबो हुनखे ॾिसण ज़बूर थींदा वेंदा। छोकी साईं जन जो बुहारो हो जेको ॿुधाइनि त नबी साईं जन जे रोज़े में ईंदो आहे। उहो बुहारो असां खयो त हुन मां हिकिड़ी तीली किरी पई, जेका किरी पई हंज में। उहा साईं जन खे मुंहुं चयो त भई हीअ हंज मुंहिंजी किरी पई आहे तीली बुहारे जी, इजाज़त हुजे तव्हां रखां। साईं जन मूंखे चयो तव्हांखे इजाज़त। यकीन कयो त को टाइम हुजे मुंहिंजे पर्स में पियल हूंदी ऐं उहा पर्स खोलींदो त न ख़ुशि थींदो को टाइम। अहिड़ियूं अहिड़ियूं साईं जन जूं जीअं साईं जन जेका शाइरी लिखियलु आहे उहा बि जेकर असां महफ़ूज़ न कई त आईंदा पोयों नसूं त असांखे ई यादि कोन कंदा। साईं जन खे त 297 साल थी विया। असीं असांजो ई कमु आहे त इन्हनि सभिनी खे असीं यादि कयूं त पोयां असांखे बि यादि कयूं। और सभिनी दोस्तनि खे बि